खुशी थी। अल्लाह तबारक व ताला मुझे मेहनत खे मुझे हयातीअ में चमकंदे ॾेखारियो। केतिरो बि केरु मथे हुजे पर अल्लाह जा जेके एहसान आहिनि उहे अञा मथे। बस मर्ज़ी अथसि जेतिरी जंहिंसां करम नवाज़ी फरमाए। नंढो हुयुसि इहा ख़बर कोन हुई, सच इहो आहे। ग़ालिबन 1972 जो वाक़ियो। छा आहे ख़ुशीअ में नचे कोट लालू दरिया खान मरी, उन जे पासे में हिकिड़ो ॻोठु आहे चानारी। मूंखे जेतिरो यादि आहे त ख़ैरपुर शहर खां ॿाहिरि कंहिं प्रोग्राम ते वञणु, ग़ालिबन इहो मुंहिंजो पहिरियों प्रोग्राम हो। उतां जा दोस्त ठेड़ीअ जे मदरसे में पढ़ंदा हुया। ठेड़ीअ जे मदरसे में हिकिड़ो वॾो उस्ताद हुयो उन ॻोठ जो, हज़रत मौलाना मोहम्मद बिलाल साहब मूरू जो। अल्लाह ताला उन जे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। उन जे करे खोड़ सारा नौजवान छोकिरा उतां जा पढ़ंदा हुआ। ग़ालिबन जेतिरो मूंखे यादि आहे इहो 72 जो दौर हो। उन्हनि जी शादी हुई उते, पोइ हितां मूंखे बि वठी विया। ॿिया नातुख़ान बि हुया उन दौर जा। मूंखे जेतिरो यादि आहे त 3 ॼणा हुआ। हिक जो नालो हफ़ीज़ुल्ला मेमण ठेड़ीअ जो, ॿिए जो नालो हो अमानुल्ला, उहो बि मेमण ठेड़ीअ जो, 3 जो नालो हज़रत मौलाना अब्दुल्ला अब्बासी साहब। मौलाना तव्हां ॿुधो आहे। इन्हनि जो वालिद साहब, उनजो नालो हो पीरल। इन्हनि 3 जो जोड़ हुयो, पीरल कलोड़ो कलोड़ो, हफ़ीज़ुल्ला मेमण, अमानुल्ला मेमण। इन्हनि 3 जो जोड़ हो। इहे बि उते हुया। मां नंढो, शादी हुई माशाअल्लाह। जेॾी महिल वियासीं त उतां जो वॾेरो जेको हो ॻोठ जो, उनजो नालो मूंखां विसरी वियो आहे। उहो ताज़ो हज तां मोटियो हो, टेप रिकार्ड वठी आयो। टेप रिकार्ड तॾहिं ॼण त नयूं नयूं अचनि पियूं। टेप रिकार्ड, नंढी हिकिड़ी टेप रिकार्ड वठी आयो। पोइ जॾहिं मौलूद हुननि शुरू कया त हिन टेप रिकार्ड अॻियां रखी भरण जे लाइ। त हुननि हिकु ॿिए ॾे ॾिठो, मां बि वेठो हुउसि पासे सां। पोइ हुननि मौलूद बंदि कयो। उन्हनि चयो त टेप खे बंदि कयो त पोइ असां चवंदासीं। वॾेरे चयो बाबा छो बंदि कयो, भरियूं था रिकार्ड कंदासीं। पोइ जेतिरो मूंखे यादि आहे, पोइ उन चयो त न असां टेप में भरणु न ॾींदासीं। बाबा भरण में कहिड़ी कबात आहे, छो न भरियूं? हाणे मां दिलि में पियो चवां त अलाह करे मुंहिंजो भरनि। हो इनकार पिया कर, मां चवां पियो मन अलाह करे मुंहिंजो भरनि। बहरहाल पोइ थियो ईअं ई त पोइ मुंहिंजो रिकार्ड थियो। मां हैरान पियो थियां त मुंहिंजो आवाज़ु वरी टेप मां इन में कीअं थो अचे। ॼाण न हुई, टेप रिकार्ड बि आम न हुई, इहा बि ख़बर कोन हुई। अॻिते हली पहिरियों मोड़ में जोड़ियूं 3 4 ॼणा गॾु। लाड़ जे पासे ॾे त वरी वॾियूं टोलियूं ठहंदियूं, गॾिजी चवंदा। मां जॾहिं होश में ॼण त आयुसि त असांजे ॾाढो असांजे ॻोठ जा
दाऊद ॻोठ जा 3 नातख़्वान हुया। हाजी अब्दुल सत्तार रहमतुल्लाह अलैह फुल पोटरो, हाजी अल्लण फुल पोटरो, उन्हनि सां ॿियो मोहम्मद आरब फुल पोटरो। थोरो वक़्तु अॻु में ग़ालिबन उस्ताद मोहम्मद अयूब सूमरो दाऊद ॻोठ वारो उहो बि हुया। थोरो मां उन्हनि खे बि चवंदे ॾिठो पर घणो न। पोइ वरी उन छॾे विया। पोइ हे 3 ॼणा हूंदा हुआ, मोहम्मद अयूब। तॾहिं दाऊद ॻोठ में सूमरा बिरादरी हुई पर सॾींदा खटरी हुया, तॾहिं सॾींदा ईअं मोहम्मद अयूब साहब। उस्ताद मां सम्झां थो त मोहम्मद सालिह वारनि जो या उन्हनि जो वालिद साहब हो। हाँ वालिद साहब न, हा मां नंढो हुउमि। इन्हनि जो जोड़ बि हुयो। हेॾां पोइ ॿुधण में जॾहिं शुरू थियासीं त जमालुद्दीन बुरड़ो, इहो हुयो घटहड़ सॾिबिया कंबर खां ॿाहिरां उतां जो। ॿियो हो हादी बख्श भुट्टो, उहो वरी पनियाकल जे पासे जो। इन्हनि जो जोड़ जुदा हो। हेॾे हालाणी वञणु थींदो त उते जोड़ हुयो सैयद उस्मान शाह, ॿियो उन जो भाउ हो मूसन शाह। इहे गॾु पोइ हिकिड़ो ॿुधण में ईंदो कादिर बख्श ॿेराई, पर कॾहिं कॾहिं उन सां बि साईं मौलाना अताउल्ला मंगरियो साहब वॾो आलिम आहे कंबर जो, कॾहिं कॾहिं उहे बि गॾु उन सां चवंदा। माना ईअं जोड़ीअ में मामिलो हलंदो हो। अलाह जी कुदरत आहे, कॾहिं कादिर बख्श वरी अकेलो बि। बसि मां बि अकेलो शुरू थियुमि। पहिरियों मां बि शुरूआती जॾहिं शुरूआत 69 में थी, मूंखे यादि आहे त असांजे पाड़े में सूमरा बिरादरी आहे। उन्हनि वटि हूंदियूं पथरियूं, लखु सलात जो पढ़िबो, उहो पथरियूं के ॻणियलु हूं वॾनि जूं, उहे कंहिं ॻूण में बोरटे में बंदि हूंदियूं। पोइ कॾहिं बि थींदो हो अॻे एॾा इलाज जा डॉक्टर ईअं कोन हा। बसि कंहिंखे बि का तकलीफ़ थींदी आहे चवंदा त लखु सलात जो पढ़ायो, अलाह शिफ़ा ॾींदो। ऐं हदीस में बि आहे त दुरूद में शिफ़ा आहे, सभिनी बीमारियुनि जी शिफ़ा हिसाब रखियलु आहे। बहरहाल पोइ उते बि मां मूंसां मुंहिंजो भाउ मूंखां वॾो अज़ीज़ुल्ला ऐं कलीमुल्ला जो वालिद साहब ॿई गॾु चवंदा हुआसीं। मूंखे हिकिड़ो वाक़ियो उतां जो यादि आहे त ॿई ॼणा गॾु बि चऊं पिया, तॾहिं ते बीठल हुयासीं। मां नंढो हुउसि, ॿई नंढा शेर चऊं पिया, ॻायूं पिया। पोइ जेॾी महिल मां परे थियुमि त उते ॾिठुमि त मुंहिंजा पेर तॾहिं ते ठहियल हुया, पघर एतिरो अची वियो। बहरहाल इहे हुयूं शुरूआतियूं ॻाल्हियूं। ख़बर न हुई त अॻिते हली करे मां बि को लऊड जी ज़ीनत थींदुसि या महफ़िल में मूंखे बि माण्हू को दाद ॾींदा। पर चवंदा आहिनि त कंहिंजो पोरियो रायगान न वेंदो आहे। बसि उन रब करीम जी करम नवाज़ी। सच इहो आहे त लाइक़ु पाण खे नथा सम्झो। सच इहो आहे जॾहिं तारीफ़ थिए थी त शर्मदा थियूं था त इन तारीफ़ जे लाइक़ु कोन्हूं। पर ॿिए पासे न ख़ुशी थिए थी त भला जेकॾहिं तारीफ़ थिए थी त उहा कंहिं चङी ॻाल्हि जी थिए थी। शला अलाह बुरी शोहरत खां बचाए। चङी शोहरत आहे पोइ इहा दिलि खे टेक थिए थी। हिकिड़े शाइर जा ॿोल आहिनि त ॾिसूं था जे गुनाहनि ॾे त दोज़ख जा थंभा आहियूं। हाल पंहिंजो ॾिसूं था त बचण जी उमेद कोन्हे। कहिड़ो गुनाह न छॾियो आहे, कहिड़े गुनाह खे असां पुठीअ ते उछलायो आहे। तक़रीबन इंसान को गुनाह थियनि था। सदको वञा मौलाना अब्दुल्ला चांडियो, अलाह ताला उनजे क़बर जे मथां किरोड़ा रहम जा मींहं नाज़िल फरमाए। हाणे कुझु वक़्तु अॻु में मां सम्झां थो अॻिले महीने में हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा बुरड़ो, तव्हां ॿुधो आहे न ॿुधो आहे न, उन उहो जलसो कराईंदो आहे। हिकिड़ो हेॾे पीर अथसि, पाड़े में पीर हथु कयो अथई। अॻे उते मेलो थींदो, पोइ हाफ़िज़ साहब बि वञी करे उते हथ रखिया आहिनि त बाबा पीर छड़ो मेलाइनि जो आहे छा, असांजो बि आहे। तंहिंजे करे हो मेलो था करनि, मां जलसो थो कयां। अब जे बंदि त ॿई बंदि जे हलनि त ॿई हलनि। पोइ हुनजो जलसो बि वॾो कामयाबु थींदो आहे। एॾी मख़लूक ईंदी आहे जो ॻाल्हि न पियो। उते मौलाना साईं अब्दुल क़यूम हाले जवी, उन्हनि हिकिड़ी अजीब ॻाल्हि ॻाल्हाई। उन्हनि चयो यार पाण ॾे त हर को ॾिसे थो, हाल त सभिनी जा आहिनि पूरा,
पर का त टेक आहे, का त टेक आहे, उहा टेक असां मुस्लमाननि खे अलाह जी आहे, उहा टेक असां मुस्लमाननि खे इमामुल अंबिया मुहम्मद करीम जी आहे। रिवायत में ईंदो आहे त 100 हिसा आहिनि रहमत जा, अल्लाह ताला हिकिड़ो हिसो उन्हनि मां कढियो, 99 परे थी विया, ॼण त पेक थी विया। हिकिड़ो हिसो, उन हिकिड़े हिसे खे रब करीम हदीस थो ॿुधायां, रब करीम पूरी काइनात में तक़सीम कयो आहे हिकिड़े हिसे रहमत खे, हिकिड़े खे। एॾो उन जो असरु आहे जो अमड़ पंहिंजे बच्चनि ते साह क़ुर्बान करण जे लाइ तयारु आहे। उहो उन रहम वारो हिसो, दोस्त दोस्त ते जान थो ॾे, बच्चनि ॿारनि ते, अबे अम्मा ते, मिट माइट ते, इहे क़ुर्बानियूं जानवरनि खे ॾिसो पंहिंजे बच्चनि ते। मां हैरान थियुमि, मूंखे यादि आहे त हिकिड़े पासे ॾांहुं आयासीं पे, गाॾीअ ते हुयासीं, सखर खां ॻाल्हि बचल थिया मेणीअ वटां आई, ओचिते ॾिठोसीं त हिकिड़ी कुती हुई, नंढड़ो बच्चो बि साणुसि, तकड़ में रोड टपिया, पर अलाह जी कुदरत आहे, उहो नंढो बच्चो कुतीअ जो ट्रक जे टायर जे हेठां अची वियो। असां पोयों हुयासीं त उहा कुती परते थी बीह रही, ट्रक त क्रॉस करे वियो, हेॾो पोयों असांजी गाॾी अचे पई, कुती पोइते मोटी ॿचे ॾे ॾिसी वरी हीअं मथे मुंहुं करे आवाज़ पई करे, दाह निकिरी वई। त एॾो रहम इन खे, जानवर खे, पंहिंजे बचे ते। अहिड़ो ई वाक़ियो हिकिड़ो हदीस पाक में ईंदो आहे, साईं जन वटि महफ़िल में वेठा हुया, ओचिते ॾिठो त हिकिड़ी झिरकी आहे, उहा परे नथी वञे, ईअं बसि फिरी कंहिंजे मथां। पाण फरमाऊं छा मसइलो आहे जो ही पखी? हिकिड़े साहिब अर्ज़ु कयो त या रसूल अल्लाह, मां झोल में हिन जा बच्चा खणी आयो आहियां, तंहिंजे करे मां मूंखां परे नथी वञे। पाण फरमायो इहो रहम। साईं जन फरमायो त 99 हिसा अलाह रहम जा बंदि करे रखिया, हिकिड़ो हिसो पूरी काइनात में, जंहिंजा मिसाल इहे तव्हांखे ॿुधायो, उनजो असरु इहो आहे। भला 99 हिसा, उहे 99 हिसा तव्हां ई असां गुनहगारनि खे कमु ईंदा आख़िरत में। इहा टेक आहे त कुझु बचंदासीं। साईं जन फरमायो त सभिनी नबियनि खे अल्लाह ताला हिकु हिकु दुआ गिफ्ट पेक करे ॾिनी आहे, त जेॾी महिल चवंदव क़बूल, हिकु हिकु। साईं जन फरमायो अंबिया जो तादाद कमो बेश 1,24,000। साईं जन फरमायो त सभिनी मुंहिंजे भाइरनि नबियनि उहा मक़बूल दुआ दुनिया में घुरी छॾी आहे। कंहिं तबाहीअ जी घुरी त तबाही थी वई, हज़रत नूह अलैहिस्सलाम पंहिंजी उम्मत जे तबाही जी उहा दुआ आई, घुरी त इहा थी वञे सॼी उम्मत। फरमाई त रब ला तज़र अलल अर्ज़ मिनल काफ़िरीन दय्यारा इन्नक इन तज़रहुम युज़िल्लु इबादक वला यलिदु इल्ला फाजिरन कफ़ारा। इहा दुआ हुई मक़बूल, इहा थी वञे वियो। ईअं खोड़ सारियूं दुआऊं सभिनी नबियनि घुरी छॾियूं। इमामुल अंबिया फरमायो त मां उहा दुआ न घुरी आहे। साईं छो? पाण फरमायो त आख़िरत जे लाइ रखी आहे। साईं आख़िरत में पाण फरमायो त मुंहिंजी उम्मत मूंखे पोयनि न ॾिठो, साहबा त ॾिठो, उन दौर वारनि त ॾिठो, पोयनि ग़ैब ते ईमान रखी मां मुहम्मद खे सचो नबी मञियो, उन्हनि जे लाइ गिफ्ट करे रखी अथमि। जॾहिं गुनाहनि जे करे घणा जहनम ॾे वेंदा, मां उहा रब जे आॾो दुआ पेश करे सभिनी गुनाहगारनि खे जहनम वटि छॾाए जन्नत ॾे आणे। बसि इहे टेक आहे जो सम्झूं था त चाढ़ो थींदो, न त ॾिसूं था जे गुनाहनि ॾे त दोज़ख जा थंभा आहियूं। पंहिंजे किरदार खे, पंहिंजे प्रकारनि खे, उहो सिंधीअ में चवंदा आहिनि त पंहिंजे गिरेबान खे ॾिस त सभु कुझु ज़ाहिर आहे। पाण खे ॾिसूं था त बचण जी उमेदु कोन्हे, पोइ हे नाज़ नखरा, हे एज़ाज़, हे वॾियूं, हे तक़रीबूं, ही छाजियूं आहिनि? कुझु ॾिसूं था जे गुनाहनि ॾे त दोज़ख जा थंभा आहियूं, पर ॾिसूं था जे शफ़ाअत ॾे त लाइक़ु हौज़ कौसर जा। जे हुन पासे ॾे ॾिसूं था त पोइ उमेदु थिए थी। चांडे साहिबु फरमायो त अखियूं बि ॾिनियूं अथई, पोइ वरी चई अथई त ख़बरदार हेॾे ॾिठई त मोचड़ा लॻंदई। हा, ज़बान ॾिनी अथई, ख़बरदार जेकॾहिं को ग़लति लफ़्ज़ ॻाल्हाई त मार खाईंदई। कनु ॾिनो अथई, ख़बरदार ग़लति ॿुधी त मोचड़ा खाईंदी। ॾिनियूं पाण अथई, पोइ भला रहम कंदो, रहम कंदो। कॾहिं कन ग़लती कंदा, कॾहिं अखि ग़लती कंदी, कॾहिं ज़ुबान ग़लती कंदी। यार टेक इहा आहे। अलाह जे रसूल फरमायो त मुंहं ते कंहिंजी ख़ुशामद न कजे। किताबनि जे अंदरि ईंदो आहे ख़ुशामद ॾाढी ॾुखी आहे, छो त ख़ुशामद खां पोइ उहो माण्हू में थोरो तकबुर ईंदो त पोइ हुनजा अमल चट थींदा आहिनि, त वॾाई अमलनि खे ख़तमु कंदी आहे। मूंखे यादि आहे त इमाम साहब, इमाम काबा शुरैम, सऊद शुरैम, अल्लाह ताला उन्हनि जो उमिरि में बरकत अता फ़रमाए, निमाज़ पढ़ाईंदे पढ़ाईंदे कंहिं आयत सुवारीअ ते रुना 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 बस न पिया करनि।
बसि न पिया करनि, वरी शुरू करे त न, वरी शुरू करे त न, ईअं 2-3 दफ़नि खां पोइ पढ़ी वरितईं त ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह, निमाज़ हलंदे में इन पढ़ण खां पोइ वरी शुरू थी वियो। पोइ बुज़ुर्गनि जो ॾसु असांखे बि इहो आहे, बचाए पाण खे कोन था सघूं, पर मां तव्हांजे आॾो इहा अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह चवां थो। हे असांखे ॻाल्हियूं मां सम्झां थो पाण खे लाइक़ु न सम्झंदा आहियूं, पर रब ॾिनियूं आहिनि, आमना सदकना, रब जो शुक्रियो अदा था कयूं। फरमाई व अम्मा बि नेमत रबिक फहदिस, अल्लाह जे नेमतुनि खे बयानु कर त मुंहिंजे रब जूं हेॾियूं करम नवाज़ियूं आहिनि। यादि थो अचे हिकिड़े हदीस पाक में अल्लाह जो रसूल हिकिड़े दफ़े ओचिते जोश में आया, तलवार हथ में खणी फरमायूं त अना इब्न अब्दुल मुतल्लब अन नबी ला कज़ब, तव्हां छा सम्झो आहे कुरैशो, मां अब्दुल मुतल्लब जो पुटु आहियां, मां नबी आहियां, कूड़ नथो ॻाल्हायां, तव्हां मूंखे छा सम्झो आहे। माना त कॾहिं कॾहिं इहे शयूं ॿियो पाण खे कुझु सम्झूं कोन था। कंहिं बुज़ुर्ग आलिम खां पुछा कयूं त छा कयूं, माण्हू तारीफ़ करनि था, लॼ थींदी आहे, त उन तारीफ़ खां असां उथी बीहूं स्टेज ते, उहो अलाए छा सम्झनि था, असां पाण खे अलाए छा था सम्झूं। पोइ बुज़ुर्ग चयो त तूं उन ते ख़ुशि थींदो आहे। मां चयोसीं हाणे ख़ुशी त इंसान आहे, ज़रूरु ख़ुशी बि थींदी, चई जेकॾहिं थोरो बि पहलू थिए त पोइ ला हौल घणी पढ़ंदा कयो, अस्तगफिरुल्लाह बि पढ़ो, ला हौल बि पढ़ो। वरी जेकॾहिं इन खे रोकण जी कोशिशि कयो त वरी कंहिं बुज़ुर्ग ईअं बि लिखियो त इन में बि वॾाईअ जो अंसर आहे, तंहिंजे करे पाण खे कुझु न सम्झिजे, ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाह घणो पढ़िजे, इस्तिग़फार बि घणो कजे। अल्लाह खां दुआ थो कयां, अची वई माशाअल्लाह। कॾहिं कॾहिं ॿोल अजीब ईंदा आहिनि। इहो त तव्हां आलमनि खां ॿुधो आहे त इमामुल अंबिया साईं पंहिंजे सनागर खे हज़रत साईं हसान बिन साबित रज़ी अल्लाह ताला अन्हु उन खे पंहिंजे मिंबर ते पंहिंजे चादर ते वेहारे करे पाण फरमायूं त अजिब, थोरो तवजो, अजिब अन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हसान मां रसूल जे तरफ़ां तूं शेर में काफ़िरनि खे जवाबु ॾेई। पाण फरमायूं त शेर तुंहिंजो इहो हुननि खे तलवार खां बि ॾुखियो लॻंदो, छड़ो तलवार सां जिहाद न आहे। मां त ईअं चवां थो त ज़ुबान सां जिहाद, कलम सां जिहाद, हलण सां जिहाद, बिस्तरो कुल्हे ते खणण सां जिहाद, इहे सभई पहलू जिहाद जे ज़ुमरे में अचनि था, पर छड़ो उन ते टेक ॿधी न वेहे, बाक़ी ॿिए खे ग़लति बि न चवे, बाक़ी इहे सभई पहलू शिके असांखे उन पासे ॾे हलनि था। अॼोके दौर में कुल्हे ते खणी बिस्तरो दर दर ते वञ, इहो थोरो मसइलो कोन्हे, इहो वॾो मसइलो आहे। अॼोके दौर में कंहिंखे सच चओ, पाण फरमायो सभिनी खां अफ़ज़ल जिहाद इहो आहे जो ज़ालिम बादशाह खे मुंहं ते सच चइजे। माना अफ़ज़ल जिहाद, तलवार जो जिहाद, ज़ुबान जो जिहाद, कलम सां लिखण जो जिहाद, पंधु हलण जो जिहाद, इहे सभई जिहाद जा कम आहिनि। तंहिंजे करे अलाह खां दुआ था कयूं त अलाह ताला असांखे बि शल इहो बहिरो ॾे। असां बि नंढड़े खां वठी 50 सालनि खां मथे थी वियो, ॾींहुं राति इहो, पोइ मां सम्झां थो को मौज़ू छॾियो त कोन्हे, मां सम्झां थो तक़रीबन कंहिं मौज़ूअ खे छॾियो कोन्हे। हर मौज़ूअ ते अल्हम्दुलिल्लाह रब जो फज़ल थियो, असांखे अल्लाह तबारक व ताला पंहिंजे मनशा जे मुताबिक़ शाइर इस्लाम बि ॾिना। पर जे इहे शाइर बि के मुतकबिर हुजनि हा, वॾाईअ वारा हुजनि हा, त शायदि वरी असांजो हाल अलाए छा थिए हा। नात ख़्वान में बि वॾाई अचे हा त अलाए छा थिए हा। पर मां जेतिरो अंदाज़ो लातो आहे त कोशिशि इहा हूंदी आहे त अल्हम्दुलिल्लाह असांजा नात ख़्वान बि खामखा वॾाई खोर कोन्हनि के, त अल्हम्दुलिल्लाह असांजे शाइरनि खे अल्लाह ताला इन खां महफ़ूज़ रखियो आहे। जीअं चवंदा हूं, जेॾी महिल चवंदा हूं, अर्ज़ु क़बूल पवंदो आहे। मोड़ में मां अकेलो मैदान ते निकितुमि, वॾा शाइर अचानक साईं रफ़ीक अहमद शाह ओचिते अची विया त उहो चवंदा आहिनि त 2 त 12 बणिजी पियासीं। पोइ इहो जोड़ अल्हम्दुलिल्लाह अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह ताला ता हयात इन जोड़ खे क़ाइमु रखे। बहरहाल असांजी दिलि भरियल आहे। पोइ वरी साईं त वरी दुनिया खे रंग लाहे छॾिया। साईं त ईअं सम्झो त ॼण शागिर्दीअ जो हिकिड़ो ॼार पथारियो। मां शागिर्दी त कोन कई,
पर मां बि मुंहिंजे आवाज़ खां पोइ नात ख़्वाननि जो बि माशाअल्लाह ॼार पथिरजी वियो आहे। उहो सिंधीअ में चवंदा आहिनि त हींअर असां ख़ुदि कफ़ील आहियूं। अॻे देवबंदी इन पासे ॾे कुझु घटि, हींअर देवबंदी ख़ुदि कफ़ील। नात ख़्वान ॾिस त माशाअल्लाह देवबंदियुनि जा ॻाइण खां मथे थी विया, शाइर ॾिसो देवबंदियुनि जा त माशाअल्लाह मथे थी विया। अलाह खां दुआ आहे त अलाह ताला सभिनी खे इख़लास सां कमु करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जो कुझु आहियूं उन रब जे महिरबानीअ सां आहियूं। हिकिड़ो छड़ो हीअं मसइलो थी पवे, अहिड़ा वाक़िया बि मूंसां खोड़ थिया। हिकिड़ी जाइ ते वॾे वॾे तमतराक सां ऐलान कयो वियो, मां हैरान हुउमि, पाण खे अलाए छा पिए सम्झुमि, इंसान आहे। जहिड़े महिल शुरू कयुमि, अॻे कंदा हुआसीं आ करे पोइ शुरू कंदा हुआसीं, आ ईअं करे पोइ मौलूद जो अखर शुरू कंदा हुआसीं। तव्हां बि ज़रूरु ॿुधो हूंदो पुराणनि केसटनि में। हाणे वॾाईअ में अची वियुमि, मां बि कई आ कयुमि त थोरो ख़्यालु थियो त कहिड़ो चवां, ईअं कयुमि त विसरी विया मौलूद, कहिड़ो चवां त कहिड़ो, इहे सभु विसरी विया, सभु विसरी विया। त ईअं महसूसु थियो जीअं स्लेट खे पटीअ खे मेटे छॾिबो आहे। ओड़ी इमदादुल्ला हेतिरनि मौलूदनि खे चवण वारो माण्हू, अॻे हाणे त बुक था खणूं नाज़रा ॼणो थी विया आहियूं, अॻे यादि कंदा हुआसीं। इमदादुल्ला खां बिल्कुलु कंहिं मौलूद जो को हिकिड़ो अखर अचे त आ करण खां पोइ शुरू त करे बिल्कुलु ख़तमु, बिल्कुलु ख़तमु। सो अहिड़ियूं कॾहिं कॾहिं असां सां बि वारदातूं चइबो थियूं आहिनि। पोइ वरी बि रब जी करम नवाज़ी थींदी आहे। पोइ चांडे साहिबु चवाणी आहे त बुलबुल कॾहिं कफ़स में, कॾहिं चमन चमन में, बुलबुल कॾहिं कफ़स में, कॾहिं चमन चमन में, हीअ दिलि कॾहिं ख़ुशियुनि में, कॾहिं गमन गमन में। बहरहाल इहो इंसान सां लागू आहे। कॾहिं त ईअं कोयल वांगुरु पिया ॿोलियूं, कॾहिं त चांडे साहिब वांगुरु त छा चई अबा, हा न चांडो साहिबु थो चए कॾहिं सूंहं भरिया सालार, हाणे हड़ भॼी विया यार। हा सची ॻाल्हि इहा आहे। ज़माने खां पोइ आईने में जो मुंहुं ॾिसण जो मौक़ो मिलियो त भउ पियो थिए, अड़े ईअं थी वियासीं, अचानक ईअं थी वियासीं। कल्ह त ईअं कोन हुआसीं, कल्ह ॾाड़ीअ में ॻणियूं पिया त 2-3 वार अछड़ा, अॼु जो अचानक ॾिस त नमूनो ई ॿियो लॻो पियो आहे, वो हिकिड़ो बि को कारो नथो नज़रे। चई त कॾहिं सूंहं भरिया सालार, हाणे हड़ भॼी विया यार। कॾहिं इहा कुवत जो अदा ट्रप ॾेई में वाटर बि ट्रपी पवंदा हुआसीं, परवाह न हूंदी, ट्रपंदा कुॾंदा खिलंदा वधंदा हुआसीं। अॼु पेर होरियां था खणूं त मथां थिड़की न पऊं, मथां किरी न पऊं, मथां को नुक़सानु न थिए। इहे मराइल आहिनि, पर पोइ बि रब जो शुक्रियो अदा था कयूं त जंहिं लाइन ते हलायो अथई शल पंहिंजे बारगाह में क़बूल बि फरमाए। क़बूलियत जूं निशानियूं बि तव्हांखे ॿुधायमि। अलाह मूंखे वॾाईअ खां बि बचाए, पर मूंसां गॾु मुंहिंजे सॼे सथ खे अलाह खां दुआ आहे त अलाह ताला किबरियाईअ खां वॾाईअ खां बचाए। वॾाई इंसान जे अमलनि खे ख़तमु कंदी आहे। इंसान खे ख़बर बि कोन पवंदी त मां छा आहियां, ख़बर तॾहिं पवंदी त ॻिची लॻंदी। शल बाक़ी हयाती अलाह तबारक व ताला निभाइण जी तौफ़ीक़ अता फरमाए पंहिंजे रहम ऐं करम सां। बहरहाल ॻाल्हियूं त खोड़, पर हाणे घणो टाइम बि तव्हांजो न वठंदुसि। रबीउल अव्वल जी शुरू आहे, लॉकडाउन खां अॻु में मां ॻणियुमि पे अचानक हिकिड़ी जाइ ते वेंदो, मूंखे ॿुधायूं न मूं वटि आया दोस्त हेॾो पिरियाले जे पासे जा, मूंखे चवंदो साईं मौलाना रहीम बख़्श में आयो साहिबु सुमरो साहिबु असांजे ॻोठु। पोइ ॿुधायईं त राणा मुंहिंजा भाई 113 प्रोग्राम कैंसल थी विया लॉकडाउन में। मौलाना रहीम बख़्श ॿुधो अथव न, नंढो मेखो साहिबु, त उहो ॿुधाइनि पिया दोस्त ते, चई त राणा मुंहिंजा 113 प्रोग्राम कैंसल थी विया लॉकडाउन में। पोइ मां चयो यार ॻाल्हि कई अथव त भला मां बि अॼु हिसाबु कयां। छोकिरे खे चयुमि त वञ भाउ डायरी त खणी आ, डायरी खणी आयो। मां जो वरी ॻण शुरू उन्हनि खां करायुमि त 159 मुंहिंजा प्रोग्राम कैंसल थी विया। मां चयो भाउ हुनजा 113 मुंहिंजा 159 ईअं डायरी हींअर बि खीसे में आहे। लॉकडाउन ख़तमु थियो, 4, 5, 6 प्रोग्राम में ॾींहं राति में। आख़िर हाणे उहा असांजी कुवत बि न रही, उहा कुवत बि न रही। मौलाना चांडे चयो त सॾ सुलह में कोन था आणनि, कचहरीअ में कोन सुञाणनि। चढ़े कुराड़ो केरु आहे, चयो फलाणे जो पी थी, अड़े चए इहो आहे छा हाणे ईअं था चवनि। चए सॾ सुलह में कोन था आणनि, कचहरीअ में कोन सुञाणनि, पागल बि था पोड़ो ॼाणनि, ॾिसी ॾिसी था टहकनि ॿार, हाणे हड़ भॼी विया यार। मां किथे हाणे बि वेंदो आहियां त इमदादुल्ला जो नालो थो वॾो आहे न, पोइ ॿार भॼी ईंदा आहिनि। पोइ वरी कुदरत ख़ुदा जी आहे त मूंखे वरी वणंदा आहिनि, मां वरी सभिनी ॿारनि सां हथु मिलाईंदो आहियां, सभिनी ॿारनि सां। मदरसे में वञा सभई ॿारनि सां, सभिनी तालिबनि सां हथु मिलाए, ॼाणी वाणी त मतां को वॾो हिननि सां हथु न मिलाए। ऐं मूंखे सुञाणनि बि था त सभिनी अबा छॾियो हिननि खे, छॾियो, सभई हथु मिलाए।
पोइ वरी हिक ॿिए खे नंढड़ा ॿार चवंदा अरे इहो अछी ॾाढ़ी वारो, इहो अछी ॾाढ़ी वारो, इमदाद इहो आहे, अच्छा इहो थी, वरी ॿिया ॾिसंदा हुननि खे इहो थी अछी ॾाढ़ी वारो। कल्ह कीअं हुयासीं, अॼु कीअं आहियूं, अॻिते कीअं हूंदासीं, उनखे पारत था। बसि पंहिंजी करम नवाज़ी फरमाईंदो। रब खां दुआ आहे, मूंखे इहा भई आहे सची ॻाल्हि इहा आहे न, इज़हार नेमत। मां भाऊ सैफुल्ला खे सुञाणंदो त कोन हुन केरु आहे, अचानक हिन माण्हूअ जे दिलि में इहे शयूं छो अचनि थियूं। हीअ हिकु हिकु शइ हीअ का मां सम्झां थो सवनि में कोन्हनि, हज़ारनि जा, इहे हज़ार छो थो ख़र्चु करे, छा थो इन जे एवज़ में मिलसि। जा तव्हां जेके आया हो हिते हज़ार हज़ार सभु जमो कराईंदोसि त बाबा हवा कंदा हुई, न थींदो नी। हिन जे दिलि में कहिड़ी, बसि इहा ई मां चवां थो त अलाह जंहिंखे तौफ़ीक़ ॾींदो उन खां चङो कमु थींदो। हीउ चङो कमु सम्झी करे थो, इन जो बदिलो असां न, इनखे रब ॾींदो। ऐं रब छो न ॾींदो, जो उन जे महबूब जी सनागरनि सां भलाई थो करे। असां में सुभाणे छा, मां शायदि चांहि बि पीआरियांसि अलाए न पीआरियां, मिलूं अलाए न मिलूं, असां त इहे था वञूं, हा न, ईअं वञूं था। हिन जे दिलि खे त अलाह थो ॼाणे त हिन एतिरो ख़र्चु छो कयो, मां इन जे एवज़ में हिनखे छा ॾींदुसि। बसि मां बि रब खे चवां थो त रब जंहिं बाने तुंहिंजे महबूब जे सनागरनि सां, तुंहिंजे महबूब जे शाइरनि सां अहिड़ो वर्ताव कयो आहे, इन जी तोखे पारत आहे। अलाह इन जे इज़त में, अलाह इन जे रिज़्क़ में बरकत अता फरमा। अलाह इन जे इज़त में, अलाह इन जे बरकत में, इन इज़त में, औलाद में, रिज़्क़ में बरकत अता फरमाए। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी सां भलाई नसीब फरमाए। जीअं तव्हांखे ॿुधुमि गलो बि कुझु ॾींहंनि खां रबियुल अवल जे इन घणे रश जे करे दिलि घुरियो त मां बि वरी पोइ ज़माने ॾे मोटियल आहियां। जीअं चांडे साहिब वई ॿुधायोमांव, मुंहिंजो ॾाढो बि हिकिड़ो शेर आहे, साईं रफ़ीक अहमद शाह, अलाह ताला हिननि जे उमिरि इज़त में बरकत अता फरमाए। अहिड़ो मौलाना ग़ुलाम क़ादिर साहिबु, होड़ो असांजो शाइर इस्लाम भाऊ शहज़ादो मीरानी, हेॾो भाऊ गाज़ी जमाली, होड़ो असांजो भाऊ नियाज़ मोहम्मद शाहपरी, अलाह कंदो शाह पर कुझु वक़्त खां पोइ ॾाढ़ी बि रखंदो इंशाअल्लाह। ॾाढ़ी रसूलुल्लाह जी सुन्नत आहे, हा, ऐं हीअ अमल अहिड़ो अजीब आहे जंहिंजी का हद न आहे। पोइ कॾहिं कॾहिं असांखे बि इहा ॻाल्हि थींदी आहे त भला असांखे बि दोस्त चवंदा आहिनि त या भला ॾाढ़ी कूड़नि जा शेर ॻायो था त पैसनि जे करे था ॻायो, कॾहिं तुनको असांखे भणी वठंदा आहिनि, पर असांजे दिलि खे अलाह थो ॼाणे। कोशिशि कंदा आहियूं त भला जे हिन जो इन पासे ॾे रुख थियो आहे, मन इन ते हथु रखो, मन अलाह ताला वरी रंगु लाहिसि। ऐं खोड़ अहिड़ा वाक़िया थी पिया आहिनि, खोड़ अहिड़ा वाक़िया आहिनि जिन खे ॾाढ़ियूं शाइरनि खे न हूं, अल्हम्दुलिल्लाह उन्हनि खे ॾाढ़ियूं थी पियूं आहिनि। अलाह कंदो, रब में उमेद आहे त सथु रहंदो त इनशाअल्लाह असां बि कोशिशि कंदासीं भाऊअ ते। हूअं वरी सिंधीअ में चवंदा आहिनि हर को राज़ जो राणो, पर जंहिं लाइन ते हलियो आहे रब में उमेद आहे त इनशाअल्लाह उल अज़ीज़ इन खे बि रंग लॻंदो। छो त अलाह जे रसूल सां जंहिं थोरो नातो ॻंढण जी कोशिशि कई, अलाह उनखे अॾेई छॾियो आहे। जंहिं रसूल सां वेझड़ाइप कई, सुहिणे अबू बकर सिद्दीक़ वेझाइप कई, त इमामुल अंबिया वटि मक़ाम अबू बकर जो छा आहे, हा, ईअं जंहिं जंहिं कई। सुहिणे बिलाल जो नातो मुस्तफ़ा सां ॻंढियो त जन्नत में जुतीअ जो खिसकाड़, इहे मामूली शयूं कान्हनि। जंहिंजो नातो मुस्तफ़ा ॾे अचे थो, उमेद रब में आहे त रंग लॻंदो। अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला सभिनी खे रंग लाए। शुरूआति कयां थो पुराणे शेर सां, बोलाइनि त ख़ालिक़ु संसार सॼे जो तूं ई आहे, चई ख़ालिक़ु संसार सॼे जो तूं ई आहीं, राज़िक़ मख़लूक़ सॼीअ जो ॿियो को नाहे, मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहीं, ख़ालिक़ु संसार सॼे जो तूं ई आहीं, राज़िक़ मख़लूक़ सॼीअ जो ॿियो को नाहे, मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहीं, ख़ालिक़ु संसार सॼे जो तूं ई आहीं। हे रब जो इंतिखाब आहे जो फुल पोटनि मां अलाह मुंहिंजी चूंड करे हिन मैदान ते आंदो। हे रब जो इंतिखाब आहे, सैयदनि मां साईं जन 14-15 भाइर, उन्हनि मां साईं जन जी चूंड थी, शाइर इस्लाम, हाणे ॿिए बि साईं जी थी आहे। बहरहाल जेको एज़ाज़ साईं खे मिलियो अल्हम्दुलिल्लाह, उहो बि दुनिया जो ॾाढो, इहा रब जी चूंड आहे। कंहिं कंहिंखे चूंडे, काथां काथां चूंडे। अबा महफ़िल भली आहे, अबा महफ़िल भली आहे, थोरो तवजो, इहा रब जी चूंड आहे जंहिंखे चूंडे। हालांकि इन्हनि ॻाइणनि वॾनि वॾनि सां कचहरियूं थियूं, उहे मूंखां वाक़िफ़, मां उन्हनि खां वाक़िफ़,
वरी एज़ाज़ सां एतिराम सां चवनि अदा तोखे बि शाबाश आहे, तुंहिंजो जेको अलाह आवाज़ु ॾिनो नंढड़े खां वठी तुंहिंजो आवाज़ु माशाअल्लाह। असां त मिड़े साज़नि जे टेक ते हलूं था, रब असुल शइ त तो ॾे रखी आहे। बहरहाल पोइ बि उन्हनि ॾियारो चवनि त जा जेकॾहिं तूं न असांजे ॻाइण ॾे अचां त असां सभिनी खे लीको ॾेई वञे हा। बहरहाल अलाह मुंहिंजी चूंड हेॾे कई, तंहिंजे करे मां रब जो शुक्रियो अदा थो कयां। अॼु बि हिकिड़ो ॻाइणो तव्हांजे पाड़े जो मिलियो, छा सरींदासीं? हा मोलाई, हा। वरी एतिराम सां मिलियो, चई साईं मिड़े आहियूं त बाबा तूं आहियूं कीअं, तुंहिंजो ॿियो पासो आहे असांजो ॿियो पासो आहे। अमरान चयो साईं अचे थो भला 2 मिंट थोरो बीहो था, छो बीहां, को आलिम आहे को बुज़ुर्ग आहे, बीहां हुनजे लाइ। मां जी गाॾीअ में वेठुमि, पर तेसि ताईं हू अची वियो। माण्हू ॾसियुसि त हाजी साहिबु, चई किथे आहे? गाॾीअ में। लही करे वीचारो तकड़ में आयो, अख़लाक़नि असां मिलियासीं। बहरहाल इहो रब जो फज़ुलु आहे। आवाज़ जे हवाले सां तव्हांजे सिंध जा वॾा वॾा ॻाइणा अल्हम्दुलिल्लाह उन्हनि एतिराफ़ कयो त अलाह ताला हिन शख़्स में विकार नेमत रखी आहे जो अलाह पंहिंजो नालो पंहिंजे हबीब जो नालो ज़ुबान ते ॾिनो अथसि। चई ख़ालिक़ संसार सॼे जो तूं ई आहीं, राज़िक़ मख़लूक सॼीअ जो ॿियो को नाहे, मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहीं, तूं ई थो औलाद बख़्शे, तूं ई धीअर ॾींदो आं, तूं ई पुट बख़्शींदो आं, तूं ई थो औलाद बख़्शे, तूं ई धीअर ॾींदो आं, तूं ई पुट बख़्शींदो आं, तूं ई थो हर ग़ैब ॼाणे, तोखां कुझु बि नाहे लिकियलु, तुंहिंजे अॻियां आहे खुलियल, जेको बि थो तोखे सॾे थो दाह खे वरनाई, ख़ालिक़ संसार सॼे जो तूं ई आहे। स्टेज ते वेठो हुउमि त जिदे खां हाणे दोस्त फ़ोन कई, चई असां ॾिसूं था वेठा, काॾे रहियो जिदो, काॾे असां मके पाक में हूंदा, मदीने पाक में हूंदा, पूरी दुनिया में। मां हुयुसि त मूंखे हिकिड़ो शेर मोड़ में चवंदो हुउसि, थोरो तवजो, शेर चवंदो हुउसि हिकिड़ो पुराणो, उहो हुयो त न हर को हिन ज़माने में सदा जलवे नुमा हूंदो, दुनिया जे बेबका गुल खे न बाग़नि में बका हूंदो। उन में हिकिड़ा आख़िरी लफ़्ज़ उन शाइर इस्लाम चया आहिनि त सनाई तूं बि ॿिनि वांगुरु छॾे दुनिया हलियो वेंदे, सनाई तूं बि ॿिनि वांगुरु छॾे दुनिया हलियो वेंदे, मगर ही शेर तुंहिंजो ई दुनिया में सदा हूंदो। इहो मां नंढो हुउमि त चवंदो हुउमि त दुनिया में सदा कीअं हूंदो, उहो हलंदे हलंदे शेर मुंहिंजे ज़ुबान ते पहुतो, मुंहिंजे हूंदे हेजान अची वियो, हेजान अची वियो, पूरी काइनात में महफ़ूज़ थी वियो। मां चयो वाह बुज़ुर्ग तुंहिंजी करामत, जो माना असां तुंहिंजे शेर खे इहो ॿुधी करे हैरत पिया कयूं त दुनिया में कीअं क़यामत ताईं अलाए कीअं मसइलो थींदो, पर असांजे हयातीअ में तुंहिंजो शेर पूरी दुनिया ते पहुची वियो। चई त ख़ालिक़ संसार सॼे जो तूं ई आहीं, राज़िक़ मख़लूक सॼीअ जो ॿियो को नाहे, मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहीं, तूं ई थो सिज उभारे, तूं ई तंहिंखे लाहे थो, चंड बि तूं चमकाए थो, तूं ई थो सिज उभारे, तूं ई तंहिंखे लाहे थो, चंड बि तूं चमकाए थो, ख़ल्क़ियो तो आकाश आहे, ख़ल्क़ी तो ई आहे ज़मीं, तूं आ रब्बुल आलमीन, तो जहिड़ी ॿियो कंहिंखे न आहे ताक़त रब साईं, ख़ालिक़ संसार सॼे जो तूं ई आहीं, राज़िक़ मख़लूक सॼीअ जो ॿियो को नाहे, मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहीं, तुंहिंजी था साराह ॻाइनि, जीत पखी हैवान सभई, देव परियूं इंसान सभई, तुंहिंजे था गंज मां खाइनि, तुंहिंजी सबल आहे सखा,
तुंहिंजी सब ते आहे अता पंहिंजनि तोड़े गैरनि ते भी फज़ल पयो फरमाई ख़ालिक़ संसार सॼे जो तूं ही आहीं राज़िक़ मख़लूक़ सॼीअ जो ॿियो को नाहे मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहें तुंहिंजो को हमसर न आहे मीर हुजे या अमीर हुजे पैगंबर या पीर हुजे तुंहिंजो को हमसर न आहे मीर हुजे या अमीर हुजे पैगंबर या पीर हुजे पंहिंजो तूं मट पाण आहे पीर बि तो ई ख़लक़िया ऐं पैगंबर बि तो ख़लक़िया सारा है न रफ़ीक़ सघे थो तोखे ऐं साईं ख़ालिक़ संसार सॼे जो तूं ई आहीं राज़िक़ मख़लूक़ सॼीअ जो ॿियो को नाहे मुंहिंजा ख़ुदा ईअं थो थिए जीअं बि तूं चाहीं अल्लाह साईं जो हम